जेकबाबाद में डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जो चूंड इजलास थी गुजरियो उन दौरान साल 2024 लाइ नई काबीना तश्कील दी वई, जंहिंमें सरफराज अहमद मुगल चेयरमैन, मोहम्मद अली सुरहो सदर, मोहम्मद अली राजपूत वाइस चेयरमैन, अब्दुल सत्तार दायो सीनियर नायब सदर, खैर मोहम्मद नायब सदर, गुलाम यासीन जनरल सेक्रेटरी, ताज महमूद दायो जॉइंट सेक्रेटरी, अब्दुल रजाक सियाल खजानची, नवीद अहमद सुमरो ऑफिस सेक्रेटरी, बिलावल बलोच राबता सेक्रेटरी चूंडिया विया। उन मौके ते अकबर अली गोलो, फरीद गुल, अब्दुल रजाक लाशानी समेत ॿियनि शिरकत कई। उन मौके ते डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जेकबाबाद जे 9 उहिदेदारनि खे हार पाराए मुबारकबाद ॾिनी वई। चूंड इजलास दौरान उहिदेदारनि ख़िताब कंदे चयो त डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब हमेशह मज़लूम अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं बुलंद कयो आहे। हुन चयो त ज़ालिम सां जंग, मज़लूम जो साथ ॾियणु असांजो मंशूर आहे। उमीद था करियूं त नवां चूंडियल उहिदेदार पंहिंजूं सौंपियल ज़िम्मेवारियूं सुठे तरीक़े सां अदा कंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची